महीने में 2-3 करोड़ उनजी आमदनी। इंजीनियर चयोसीं हलूं था वञो, जमायती बि आहे, मूंखे बि सुञाणंदो आहे, तव्हांखे बि सुञाणे, मशहूर माण्हू। उते जो वियासीं, वॾा माण्हू वरी टाइम ॾींदा, बिना टाइम जे मिलंदा कोन। टाइम बि वरितोसीं, उते जो वियासीं त मूंखे चई ॾियो हाल अहवाल। मां चयोसीं मस्जिद ठाराई आहे, छत ताईं पहुचाई आहे, 15-20 लख ख़र्च थो अचे, सीमेंट आहे, सरियो आहे, रेती आहे, क्रेश आहे, मज़दूरी आहे। चई छो था ठारायो मस्जिद मदद? पाण बि पिनूं था, वरी जन खे पढ़ाईंदा उन्हनि खे बि पिनाईंदा, पेनूं था तयारु कयो। ईअं चई मूंखे। मां चयोसीं असां के बुज़ुर्गनि चयो त पिनी करे मदरसा हलाए। वो साईं ॿेर वारनि जो मुरीद हो। मां चयो साईं ॿेर वारा त जेकी आहिनि उन वक़्त में त मथे ते थाल खणी करे मानी वठनि। असांखे त हुकूमत चवे थी त तव्हांखे मदरसा बि ठाराए ॾियूं, टीचर बि तव्हांखे ॾियूं, उस्तादनि जूं पघारूं, पर असांजा बुज़ुर्ग चवनि था न न तव्हांजे टीचरनि जी ज़रूरत आहे, न बिल्डिंग जी, असां पाण पिनी करे हलाईंदासीं। ऐं असां पिनंदा आहियूं दीनदारनि वटि। वॾेरो बि जेको दीनदार हूंदो असांजे मदरसे में अन जी बोरी ॾींदो, बेदीन वॾेरो त ॿियनि खे बि झलींदो आहे। ताजर ऐं वापारी बि जेको दीनदार हूंदो असांजे मदरसे में ख़ैरात ॾींदो, बेदीन ताजर ॿियनि खे झलींदो आहे। ऑफिसर बि जेको दीनदार हूंदो असांजे मदरसे में तावन कंदो, बेदीन त ॿियनि खे झलींदो। मां चयो मां आयो तव्हां वटि दीनदार हुजनि जेके त तव्हां जमायती आहियो, दीनदार आहियो। चई मदरसा में जेके पढ़नि पिया उन्हनि खे का शइ अचे ई कान। मां चयो कंहिंखे का शइ नथी अचे। चई मुंहिंजे मस्जिद में पेश मामा आहे, उनखे क़ुरान मजीद जो तर्जुमो नथो अचे। मां चयोमांसि घणी पघार ॾींदा हुजेसि? 10,000। ॿिया वरी ट्यूशनूं पढ़ाईंदो आहे। मां चयो 10,000 में तव्हांखे को शेखुल हदीस मिलंदो? मां चयोमांसि तुंहिंजी यूनिवर्सिटी आहे, इसरा यूनिवर्सिटी, इन में जेके छोकिरा छोकिरियूं पढ़नि पिया ये सब डॉक्टर थींदा छा, प्रोफेसर थींदा छा, इंजीनियर थींदा? डॉक्टर को थींदो, प्रोफेसर को थींदो, इंजीनियर को थींदो। असांजे मदरसे में 1000 तालिब पढ़नि था त शेखुल हदीस त को थींदो, अहमदुल्लाह हालजी त को थींदो, ॿेर वारो त को थींदो। स्कूल में जो 2000 शागिर्द पढ़ंदा आहिनि त 2000 लेक्चरर थींदा छा? कंदकोट जे हाई स्कूल में 2000 शागिर्द पढ़ंदा, ये 2000 शागिर्द सब इंजीनियर थींदा छा? इंजीनियर को थींदो, डॉक्टर प्रोफेसर को थींदो। कारी अली खान जे इन मदरसे में 100 तालिब पढ़नि था, 100 तालिब मां जेकॾहिं हिकिड़ो तालिब कामयाब थी वियो समझो त असांजा पैसा सजाया। हिकिड़ो तालिब कम वारो थी वियो नी 10 साल में, समझो त असांजी महिनत सजाई। निज़ाम अल मलिक को बादशाह हुयो, मदरसो हलाईंदो, पोइ साल में माना लख दिरहम उन ज़माने जा ख़र्च कंदो, सालाना ख़र्च लख दिरहम वॾा। हिकु दफ़े आयो मदरसे में तालिबनि खां पुछा करण जे लाइ। हिकिड़े तालिब खे चई पुट तूं छो आयो मदरसे में, तुंहिंजो मक़सदु छा आहे? उन तालिब चयो साईं मदरसे में आयो आहियां आलिम थींदुसि, हाफ़िज़ थींदुसि, मुफ्ती थींदुसि, शेखुल हदीस थींदुसि, मानी सर बि मिलंदी, ॼठ थींदुसि, जाहिल थींदुसि त केरु सुको भत बि न ॾींदो। अच्छा तूं सर बि मानीअ जे लाइ? वरी ॿिए तालिब खां पुछा कई बाबा तुंहिंजो मक़सदु छा आहे? चई मां आलिम थींदुसि, हाफ़िज़ थींदुसि त मुंहिंजी इज़त थींदी, माण्हू मुंहिंजा हथ चुमंदा, ॼठ थींदुसि, जाहिल थींदुसि त केरु सलाम बि कोन कंदो। अच्छा तूं इज़त जे लाइ? वरी टे तालिब खां पुछा कई बाबा तुंहिंजो मक़सदु छा आहे?
चई मुंहिंजो पीउ जज हुयो, काज़ी हुयो, मां बि पढ़ंदुसि, मां बि काज़ी थींदुसि। निज़ाम मलिक बादशाह हैरान थी वियो त भेणा मां लख दिरहम महीने साल में ख़र्च पियो कयां, को तालिब तो चए त मां सण बीमानीअ जे लाइ थो पढ़ां, को तो चवे त मुंहिंजी इज़त थिए, को तो चवे मूंखे नौकरी मिले, अल्लाह जी रज़ा त कंहिंजो बि मक़सदु न आहे। इरादो कई त मदरसो बंदि थो वञे पियो, ॾिठई त हिकिड़ो नंढिड़ो तालिब आहे, उहो मुतालिब पियो करे, क़ुरान पियो यादि करे। बादशाह जो भला इन खां पुछां, उन वटि आयो, चई पुट सभु तालिब रांदि पिया खेॾनि, तूं पढ़ींदो? चई मां पढ़ण जे लाइ आयो आहियां, रांदि त उते ॻोठ में बि हुई। अब्बा तुंहिंजो मक़सदु छा आहे? उन नंढड़े तालिब चयो, मुंहिंजो मक़सदु इहा त असांजो रब, असांजो पालींदड़ अल्लाह आहे, मां पंहिंजे रब खे सुञाणण जे लाइ हिते आयो आहियां त पंहिंजे रब खे कीअं सुञाणा, उहे कहिड़ा कम कबा जंहिंसां मुंहिंजो रब मूंखां राज़ी थींदो। निज़ामुल मलिक बादशाह जे अखियुनि में पाणी अची वियो, उन तालिब खे पेशानी ते बोसो ॾेई करे चई, बसि पुट तो हिक जे करे लख दिरहम क़ुर्बान। ऐं उहो तालिब हुयो इमाम ग़ज़ाली। सभु चओ सुभान अल्लाह। बाबा ग़ज़ाली त को थींदो। अॼु अज़म कयो त मदरसे जी ख़िदमत कंदासीं। इहा ख़िदमत तव्हांजे ज़िम्मे। पहिरें नंबर ते पंहिंजा बच्चा छॾियो।